शबीरा जनाब तमामु नाइस पर्सन। अल्लाह ताला उनखे जन्नत नसीब करे। अॻे प्यार खे ॾिठो वेंदो, हाणे पैसे खे ॾिठो थो वञे। हुस्न जी छा तारीफ़ करियां, उहो कंहिंजो मोहताज न आहे। तैयार आहियो? ओके। नसरीन नाज़। हाय नसरीन नाज़, हिकिड़ी नसरीन ॿियो वरी नाज़, त पोइ त ॻाल्हि ई ख़तमु आहे न। हुनजा नाज़ ई माशाल्लाह माशाल्लाह आहिनि। शबीरा चंदा। शबीरा जनाब तमामु नाइस पर्सन। अल्लाह ताला उनखे जन्नत नसीब करे। ऐं हिकिड़े सुठे अख़लाक़ वारी लेडी। मोहम्मद बख़्श समेजो। मोहम्मद बख़्श समेजो इज़ अ नाइस प्रोड्यूसर। इट्स नाइस प्रोड्यूसर, इट्स नाइस मैन। फेसबुक जो। फेसबुक जो बि माशाल्लाह ज़बरदस्त, पर थोरो मिड़ई रूट हूंदा। हारून रिंद। हारून रिंद माशाल्लाह, उनजो त नालो ई काफ़ी आहे। उनजे नाले खां उन वक़्तु बि माण्हू डिॼंदा हुआ, हाणे बि मां डिॼां थी। माशाल्लाह वेरी नाइस प्रोड्यूसर। अब्दुल करीम बलोच। अब्दुल करीम बलोच साहब त मुंहिंजो भाउ हो। ऐं अॼु बदौलत उनजे ही जेका इज़त मूंखे मिली आहे, जेका मां अॼु हिन मीडिया में आहियां, उनजे करे आहियां। छो त मुंहिंजो पहिरियों जेको स्क्रीन जेको चइजे शॉर्ट या स्क्रीन, उहो मुंहिंजो अदा अब्दुल करीम बलोच साहब जिन वरितो। उन वक़्तु उहे पाकिस्तान टेलीविज़न जा जनरल मैनेजर साहब। समी बलोच। समी बलोच बि डिसेंट वेरी नाइस पर्सन। सोराब सुमरो। सोराब सुमरो माशाल्लाह ॾाढो सुठो माण्हू आहे। ऐं असांजी सिंधी मीडिया खे हिन वक़्तु हिकु सुठो ऐं हिकु सुठो कॉमेडी ऐं कॉमेडी सां गॾोगॾु मक़सदु हुनजी जेकी कॉमेडी आहे वॉडली आहे। ऐं मां हुनखे इहो नालो ॾेई सघां थी त माशाल्लाह माशाल्लाह जस्ट लाइक असांजो लहरी साहब आहे। हुसैन शेख। हुसैन शेख को डायरेक्टर आहे। ऐं जेकॾहिं हुसैन बख़्श खे को बि सैडनेस ते या का अहिड़ी सीरियल ॾियो जेका मक़सदु चओ त तव्हां ॿियो केरु न कंदो, त उहो हुसैन बख़्श जो नालो अचे त बसि ख़तमु आहे। कैसर खान निज़ामाणी। सुठो आर्टिस्ट आहे ऐं वॾो आर्टिस्ट आहे ऐं हुनजो नालो ई वॾो आहे माशाल्लाह। अच्छा, असां इहे शयूं त करे छॾियूंसीं। हिकिड़ो ॿियो ख़ूबसूरत नालो आहे फरहान लाशारी। फरहान लाशारी ॾाढी सुठी छोकिरी आहे ऐं सिंगर आहे। ऐं माशाल्लाह जॾहिं मूंखे अॼु खां 2 साल 3 साल पहिरीं मिली हुई त अञा माना इहा आई हुई त चवंदी त मैडम मां अञा पॉपुलर थियणु थी चाहियां। अञा मां चाहियां थी मुंहिंजो एॾो स्टेटस ऐं कैलेबर थिए जो मूंखे। ओके। ऐं असां तव्हांखे कुझु जुमिला ॿुधाईंदासीं। तव्हां उन ते हिकिड़ो लफ़्ज़ ॿुधाईंदासीं, तव्हां उन ते पूरो जुमिलो ठाहींदो। ठीकु आहे। गुलाब जो गुल। हाय असांजो अदाकार गुलाब चांदियो साहब, गुलाब जो गुल हो। वाह। हुसन। हुस्न जी छा तारीफ़ करियां, उहो कंहिंजो मोहताज न आहे। जवानी। जवानी जवानी हिकु अंध जो घोड़ो आहे जेको जल्दी अचे थो जल्दी वञे थो। प्यार ऐं पैसो। हा, अॻे प्यार खे ॾिठो वेंदो, हाणे पैसे खे ॾिठो थो वञे। पछताओ। पछताओ हमेशह माण्हू खे तॾहिं थींदो आहे जॾहिं हू ग़लतियूं कंदो आहे त हुनखे पछताओ थींदो आहे। पर पछताओ सां गॾोगॾु ग़लतियुनि सां हुनजो सुधारो बि थींदो आहे। जेसीं माण्हू ग़लतियूं नथो करे तेसीं माण्हू परफेक्ट न आहे। हमसफ़र। हर इंसान खे हिकिड़े सुठे हमसफ़र जी ज़रूरत आहे। ऐं जेकॾहिं हमसफ़र सुठो आहे त ज़िंदगी जा रस्ता आसान था थियनि। कारा ककर। कारनि ककरनि जी निशानी जेकी आहे ॾाढी ख़ुशगवार बि हूंदी आहे, सैडनेस बि हूंदी आहे। जे कारा आहिनि वसनि था त वसकारो थो करे, गुलकारी थो करे, पर जेकॾहिं घणो थो वसे त तबाही बि थो करे। वीरान दिल। दिल त हमेशह सभिनी जा वीरान हूंदा आहिनि, पोइ उन में जेको ईंदो आहे उहो ई अची आबाद कंदो आहे। इबादत। इबादत अल्लाह जी, उन खां मथे ॿियो को ज़िक्र ई न आहे। फ़क़ीरी। फ़क़ीरी जेकी आहे उहा हिकु अनमोल तोहफ़ो आहे
जेका केर बि कोन थो खसे सघे। अमीरी त खसिजी वञे थी, फ़क़ीरी नथी खसी सघे। प्रोग्राम शतरंज जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।